अगवा थियल शागिर्दियाणी मुल्तान में बाज़ियाब थी है। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। पुलिस मुल्तान में कार्रवाई कंदे शागिर्दियाणी बिस्मा मेमण के बाज़ियाब कराए वरितो आहे। शाह पंजो थाणे ते जवाबदार मोहम्मद अली खोखर ऐं संदसि ज़ाल कायनात ते केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। नाज़िन दादू मां एक हफ़्तो अॻु अगवा थियल शागिर्दियाणी मुल्तान में बाज़ियाब थी है। पुलिस मुल्तान में कार्रवाई कंदे शागिर्दियाणी बिस्मा मेमण के बाज़ियाब कराए वरितो आहे। एक हफ़्तो अॻु अगवा थियल शागिर्दियाणी के पुलिस पारां मुल्तान में बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मुल्तान में कार्रवाई कंदे शागिर्दियाणी बिस्मा मेमण के बाज़ियाब कराए वरितो। शाह पंजो थाणे ते जवाबदार मोहम्मद अली खोखर ऐं संदसि ज़ाल कायनात ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। दादू मां एक हफ़्तो अॻु अगवा थियल शागिर्दियाणी मुल्तान में बाज़ियाब थी है। पुलिस मुल्तान में कार्रवाई कंदे शागिर्दियाणी बिस्मा मेमण के बाज़ियाब कराए वरितो। शाह पंजो थाणे ते जवाबदार मोहम्मद अली खोखर ऐं संदसि ज़ाल कायनात ते केस दाख़िल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। दादू मां KTN न्यूज़ रिपोर्टर नईम निज़ाम शेख असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी नईम, अपडेट कजो। जी बिल्कुल। हफ़्तो अॻु मेयर जे ॻोठ शाह पंजो सुल्तान मां अगवा थियल शागिर्दियाणी आहे उनखे दादू पुलिस पारां पंजाब जे शहर मुल्तान मां बाज़ियाब करायो आहे। शागिर्दियाणी बिस्मा मेमण के पुलिस पारां हथ करे ज़ाल मुड़ुस जवाबदार जेके ॼाणायल हा मोहम्मद अली खोखर ऐं कायनात उनखे पुलिस पारां गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार करे ज़ाल मुड़ुस खिलाफ़ केस पिणु दाख़िल कयो आहे। सुभाणे जेको आहे सो जवाबदार जेको मोहम्मद अली ऐं कायनात जेको आहे सो उनखे दादू जी अदालत में पेश कयो वेंदो। अव्हांखे ॿुधाईंदो हिकु हफ़्तो अॻु ई नारी जेका शागिर्दियाणी जेका आहे बिस्मा जे मुबैन अगवा जो मामिलो पेश आयो हो, जंहिंजे ॾाॾे जेको आहे सो केस शाह पंज थाणे ते केस दाख़िल करायो, जंहिंमें पुलिस पारां पंजाब जे शहर मुल्तान में कार्रवाई करे नारी खे बाज़ियाब करायो वेंदो आहे। जी नईम निज़ाम शेख अपडेट करण लाइ जी वॾी महिरबानी। पुलिस मुल्तान